नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अव्हांखे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त PS 88 मलीर ते नंढी चूंड में गैर सरकारी गैर हतमी नताइज जो सिलसिलो जारी है। नंढी चूंड में 108 पोलिंग स्टेशन जा गैर सरकारी गैर हतमी नताइज PP जे उम्मीदवार यूसुफ मुर्तज़ा बलोच 24,251 वोट मिलिया आहिनि ऐं PTI जे उम्मीदवार जान शेर जुनेजो खे 4,870 वोट मिलिया आहिनि। PP जे उम्मीदवार यूसुफ मुर्तज़ा बलोच 19,381 वोटनि जी सरसरी सां पहिरें नंबर ते आहे। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अव्हांखे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त PS 88 मलीर ते नंढी चूंड में गैर सरकारी गैर हतमी नताइज जो सिलसिलो जारी है। नंढी चूंड में 108 पोलिंग स्टेशन जा गैर सरकारी गैर हतमी नताइज PP जे उम्मीदवार यूसुफ मुर्तज़ा बलोच 24,251 वोट मिलिया आहिनि ऐं PTI जे उम्मीदवार जान शेर जुनेजो खे 4,870 वोट मिलिया आहिनि। PP जे उम्मीदवार यूसुफ मुर्तज़ा बलोच 19,381 वोटनि जी सरसरी सां पहिरें नंबर ते आहे।